पाकिस्तान भारत पारां मुल्की हदन की भनकड़ी की सख्त मज़म्मत कंदे आलमी बिरादरी के नोटिस वठण की अपील करे छॾी आहे। परॾेही खाते पारां इस्लामाबाद में भारतीय सफ़ारतकार एहतजाज रिकॉर्ड कराए पियो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय इलाइक़े सूरतगढ़ मां 9 मार्च ते 6:43 ते मिसाइल फायर कयो वियो। मिसाइल 6:50 ते पाकिस्तानी हदन में मियाचनू जे भरिसां ज़मीन ते किरियो। शहरी मिल्कियतनि खे नुक़सान पहुतो। परॾेही तर्जुमान मूजिब मिसाइल क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी उॾामनि लाइ ख़तरो बणिजी सघियो पिए। ही पाकिस्तानी हवाई हदनि जी हिफ़ाज़ती प्रोटोकॉल जी सख़्त भनकड़ी आहे ऐं पाकिस्तान वाक़े जी शफ़ाफ़ जाच जो मुतालबो करे थो। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी चयो आहे त भारत इंतहाई गैर ज़िम्मेवारानी हरकत कई। ही मिसाइल हुयो या ॿियो कुझु, उन सां तमामु घणो नुक़सान थी पिए सघियो। आलमी बिरादरी मामले जो नोटिस वठे। आगाह कई विया कि पाकिस्तान भारत पारां मुल्की हदन की भनकड़ी की सख्त मज़म्मत कंदे आलमी बिरादरी के नोटिस वठण की अपील करे छॾी आहे। परॾेही खाते पारां इस्लामाबाद में भारतीय सफ़ारतकार के एहतजाज रिकॉर्ड कराए पियो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय इलाइक़े सूरतगढ़ मां 9 मार्च ते 6:43 ते मिसाइल फायर कयो पियो। मिसाइल 6:50 ते पाकिस्तानी हदन में मियाचनू जे भरिसां ज़मीन ते किरियो। शहरी मिल्कियतनि खे नुक़सान पहुतो। परॾेही तर्जुमान मूजिब मिसाइल क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी उॾामनि लाइ ख़तरो बणिजी सघियो पिए। ही पाकिस्तानी हवाई हदनि जी हिफ़ाज़ती प्रोटोकॉल जी सख़्त भनकड़ी आहे ऐं पाकिस्तान वाक़े जी शफ़ाफ़ जाच जो मुतालबो करे थो। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी चयो आहे त भारत इंतहाई गैर ज़िम्मेवारानी हरकत कई। ही मिसाइल हुयो या ॿियो कुझु, उन सां तमामु घणो नुक़सान थी पिए सघियो। आलमी बिरादरी मामले जो नोटिस वठे।